नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द औहैना इला मूसा अन अस्रि बिइबादी फ़द्रिब लहुम तरीक़न फ़िल बहरि यबसा ला तख़ाफ़ु दरकन वला तख़शा फ़अतबअहुम फ़िरऔनु बिजुनूदिही फ़ग़शियहुम मिनल यम्मि मा ग़शियहुम वअज़ल्ल फ़िरऔनु क़ौमहु वमा हदा। अल्लाह रब्बुल आलमीन जेके पहिरीं जादूगर हा पोइ मुसलमान थी विया उन्हनि जेके दुआऊं ज़िक्र कयूं अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे बि बयानु कयो ऐं आख़िर में फ़रमायो वज़ालिक जज़ाउ मन तज़क्का। जेको तज़कियो करे तो पाण खे पाक रखे तो शिरक खां फ़िस्क़ व फ़ुजूर का उन जो इहो बदिलो आहे जेको असां ॿुधो ऐं पढ़ियो। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फ़रमायो त ही इंतिहाई हैरत जी ॻाल्हि आहे त जेके सुबुह जो काफ़िर हुआ शाम जो पक्का मुसलमान भी थिया शहीद भी थी विया उन्हनि खे शहादत जो रुतबो भी मिली वियो। इहो उन जो नसीब हो। हक़ीक़त ते इंसान जॾहिं यकीन करे तो त पोइ अल्लाह ताला अहिड़े क़िस्म जी कैफ़ियत पैदा फ़रमाए थो। उलमा किराम इन में हिकिड़ो नुक़्तो ज़िक्र कयो आहे त आख़िर ही छा थियो। चुनाचे हज़रत मूसा अलैहिस्सलाम भी ख़ुद बारगाह एज़दीअ में अल्लाह रब्बुल आलमीन के अर्ज़ कयो त ही हेतिरो सारो इनक़लाब हिननि में कीअं आयो जॾहिं त ही त मुक़ाबिले जे लाइ आया हुआ। इन जो मक़सदु त मूंखे किराइणो शिकस्त ॾियणी हुई ऐं एतिरो इनक़लाब जो न सिर्फ़ खेनि शिकस्त मिली बल्कि मुसलमान थिया मुवाहिद थिया ऐं एतिरी सख़्तु सऊबत जो उन्हनि जा हथ पेर कपिया विया ख़िलाफ़ खां ऐं सूलीअ ते चाढ़ियो वियो तॾहिं बि उन जे ईमान में तज़लज़ुल कोन आयो बल्कि आख़िर ताईं उन ते क़ाइमु रहिया। तो रिवायात में अचे तो अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फ़रमायो तो असल में ही जेका शक्ल ऐं रूप ठाहे आया हुआ इहो रूप अवां जहिड़ो उन्हनि इहो तअसुर ॾियण जे लाइ त मूसा अलैहिस्सलाम वांगुरु असी पई हुन जेको वेस पातो हो जेका टोपी पाती जंहिं वेस जो रंग हो जुब्बो वग़ैरह जेका भी सूरत हुई ही जेके हज़ारनि जे तादाद में जादूगर हा सभनि जे तादाद में हज़ारनि जे तादाद में उन्हनि भी इहो साॻियो वेस पातो साॻियो कलर साॻी टोपी साॻियो चहिरो बुशरो उन्हनि पंहिंजे तौरु कोशिशि कई हुई त असांजी हैत जेका आहे सा हज़रत मूसा अलैहिस्सलाम जहिड़ी थी। जीअं मुक़ाबिले में जमातूं हूंदियूं आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो ई ड्रेस कंदा आहिनि भई साई ड्रेस किथे ॻाढ़ी ड्रेस त हिते बि हिननि मुक़ाबिले में इन जो बि वॾो एहतमाम कयो। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो त चूंकि ही शक्ल ठाहे आया हुआ मुंहिंजे महबूब रसूल मूसा अलैहिस्सलाम जी हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फ़रमायो तुंहिंजी शक्ल ठाहे आया हुआ
चाहे उन में बि उन्हनि जो मक़सदु तमस्खुर हो, को मोहब्बत जे करे कोन इहा शक्ल ठाही, मोहब्बत जे करे इहो वेस कोन पातो, अलबत्ता शक्ल ठाहे आया। इन जे करे मुंहिंजी रहमत गवारा कोन कयो त ही मुंहिंजे बरगुज़ीदा रसूल जी शक्ल में आया आहिनि, उन्हनि खे अज़ाब कजे या उन्हनि खे गुमराही ते रहणु ॾिजे, उन्हनि जो अंजाम गुमराही ते हुजे, बल्कि मूं उन्हनि खे हिदायत जे दौलत सां नवाज़ियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़े मौक़े ते सफ़र में हुआ, वापसीअ में के ॿार हुआ, उन्हनि ॿारनि जॾहिं मुसलमान नमाज जो वक़्तु थियो त ॿांग ॾेई नमाज़ पढ़ंदा हुआ, त हिननि पाण नमाज़ ते पढ़ियूं, कंहिं सहाबी खे फरमायूं, उन ॿांग ॾिनी त के छोकिरा हुआ, उन्हनि छोकिरनि में हिकिड़ो छोकिरो उहो बि हो जेको उन ॿांगे जी तरह करे रहियो, नक़ुल करे रहियो। हज़रत इब्न महज़ूरा ग़ालिबन आहे, जॾहिं पाण फ़ारिग़ थिया त उन छोकिरे खे घुरायूं ऐं उन खे फरमायूं त यार तूं जेका ॿांग चई पिएसि वरी चई ॿुधाए। उन शर्म में ॿुधाई, हा अलबत्ता जिते अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते आयो त उते हिन आहिस्ता से चयो, त पाण हुनखे चयूं त ज़ोर सां चयो। इन जुमिले में हो नंढड़ो ॿार, पर पंहिंजे अक़ीदे जे नुक़्ते नज़र सां उनखे इहे जुमिला चवण में शर्म पे आयो त असीं त क़ाइल ई कोन आहियूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे रसूल मञण जा अहिड़े तरीक़े सां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, असीं त वहदत जा अल्लाह ताला जी हिकिड़ाईअ जा क़ाइल ई कोन आहियूं, ॿिया बि बुत आहिनि, त इन्हनि कलिमात खे चवण में शर्म आयो, लेकिन पाण हुनखे ॿीहर चयो त ज़ोर सां चयो। पोइ हुन ज़ोर सां इहे कलिमात चया। ज़ोर सां चवण जो असरु इहो थियो जो इहे कलिमात हुनजे दिलि में जाइ करे विया ऐं पको मुवहिद थी वियो, पको आशिक़ रसूल थी वियो। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेके बि मुअज़्ज़िन आहिनि, उन्हनि में हिकिड़ो नालो इन जो बि शुमारु थियो। हज़रत बिलाल मुअज़्ज़िन हो, अब्दुल्लाह इब्न उम्मे मक्तूम बि हो, ऐं हीउ नंढड़ो सहाबी, पोइ सहाबी थी वियो, मुशर्रफ इस्लाम थी वियो। त बाज़ हालतूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जो उन्हनि हालतुनि में इंसान खे एतिरी तेज़ीअ सां तरक़ी मिलंदी आहे जो हू ख़ुदि हैरान थींदो आहे, दुनिया हैरत में पइजी वेंदी आहे। बहरहाल हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जे तरफ़ां इहो जवाबु मिलियो। शिकस्त थी वई। इन शिकस्त फ़िरौन ऐं फ़िरौन जे हमनवा माण्हुनि जी चेल चिबी करे छॾी। छा रहियो उन्हनि जे मुंहं में ऐं कहिड़ो कंदु खणी हलंदा हूंदा। इन जे करे कुझु उन्हनि जी गिरफ़्त बि नरम थी, पकड़ धकड़ बि नरम थी, मार कुट बि नरम थी, छो जो बनी इसराइल बि थोरे तइदाद में कोन हा। तो कुझु अर्सो पोइ बि फ़िरौन जी हुकूमत रही, सल्तनत रही, एतिरी शिकस्त जे बावजूदु। ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत हारून अलैहिस्सलाम सोचींदा रहिया। अचानक बनी इसराइल जो को ॾियारो अची वियो। तो पाण उन्हनि खे चयूं त बसि हाणे असांखे हितां मिस्र खे राति जे टाइम ते छॾिणो आहे, हितां निकिरणो आहे। त हिननि बनी इसराइलिन बहानो बनायो त हाणे त ठीकु आहे, असांजी ईद बि आहे, सो क़िब्तियुनि खां ही ग़ुलाम क़ौम हुई, कपिड़ा फाटल हूंदा हुआ, को ख़ुशीअ जे मौक़े ते को सुठा कपिड़ा तक कोन हूंदा, तो उन्हनि खां उधारा वरितऊं कपिड़ा, कुझु ज़ेवर, त असीं जॾहिं मोटंदासीं तव्हांखे वापसि कंदासीं।
ऐं राति जो जॾहिं वक़्तु आयो त मूसा अलैहिस्सलाम इन सभु जो सभु बनी इसराईल खे वठी रवाना थिया। अॻियां दरिया हो, दरियाहे कुल्ज़ुम। जॾहिं उते पहुता त हिननि खे तशवीश थी त हाणे छा थींदो। उनखे अल्लाह ताला फरमायो वलक़द औहैना इला मूसा, अलबत्ता तहक़ीक़ असां वहय कई मूसा जे तरफ़, मख़फ़ी तरह सां उनखे इत्तला कयो अन असर बेबादी, त अवां मुंहिंजे बाननि खे राति जे वक़्त में कढी हलो। असरा युसरी इसरान जी माना हूंदी आहे राति जे वक़्तु। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही, अल्लाह ताला पंहिंजे बाने खे राति में सैर करायो। हिते बि अन असर बेबादी, अवां राति में मुंहिंजे बाननि खे ॿाहिरि कढी हलो। ऐं तालीम इहा ॾिनी त या तव्हां इन असा जे ज़रिए सां रस्तो ठाहिजो। जॾहिं पहुता बनी इसराईल खे त कुझु ख़बर कान हुई। ज़ाहिर आहे त वक़्तु लॻो। ॿिए पासे फ़िरौन खे ख़बर पई। रिवायात में अचे थो त ही बनी इसराईल जो उन वक़्तु तादाद 6 लख ऐं 3000 हुआ या 70,000 हुआ, लेकिन का इन में का सही रिवायत कान्हे। इसराईली रिवायत आहे, मुबालगो बि थी सघे थो। बहरहाल वॾो तादाद हो। जॾहिं मिस्र में आया हुआ हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम, त बाद में ही 12 भाउर हुआ, त 12 रहिया। हाणे जॾहिं निकिता त क़बीला बि 12 हुआ। पोइ हर कंहिं में हिकिड़ो तादाद हो, त तमामु हिकिड़ो वॾो तादाद हो। आख़िर 600 वरिया हिननि खे मिस्र में रहणो पियो हो। त इन में एतिरी वीझ थी। अल्लाह ताला क़ादिर आहे, वधाए थो। कल्ह अख़बार में आयो त सरहद में हिकिड़ी औरत 12 ॼणिया, 5 ई पुट ऐं 5 ई सिहतयाब। तो अल्लाह ताला जी कुदरत आहे, ॾेखारे थो हर दौर में। त हीअ एतिरा सारा ही दरिया ते पहुता। ॿिए पासे फ़िरौन खे ख़बर पई। फ़िरौन बि फौरी पंहिंजे लश्कर सां तयारु थी वियो। 70,000 त सिर्फ़ु सियाह मुश्की घोड़ा हुआ। इहे तमामु सघारा हूंदा आहिनि। लखनि जे 7 लख उन्हनि जो लश्कर बि हो। इहो सभु रवानो थी वियो बनी इसराईलिन जे पोयां त हिननि खे गिरफ़्तार करिणो आहे, हिननि खे झलणो आहे। पुठियां लश्कर ऐं अॻियां दरिया, बनी इसराईल खे तशवीश थी। इन ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फ़ज़रिब लहुम तरीक़न फ़िल बहरि यबसा, अवां परेशान न थियो। इहा असा आहे, इहा हणो दरिया ते ऐं ठाहियो इन बनी इसराईल जे लाइ ख़ुश्क रस्तो समुंड में। तरीक़न यबसन, ख़ुश्क रस्तो हुजे दरिया में, इन लठ सां तव्हां हणंदो त अधु ख़ुदि रस्तो ठही वेंदो। ला तख़फ़ दरका, अवां अंदेशो न करियो ताक़ुब जो त पुठियां को तव्हांखे पकड़ींदो, झलींदो। वला तख़्शा, ऐं न ई ॾिजो तव्हां ॿुॾण खां, त अॻियां दरिया आहे ॿुॾी वेंदासीं। को भउ न करियो, को ख़ौफ़ न करियो। असांजी मदद अव्हां सां गॾु आहे। जीअं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ साज़िश कई त आख़िर केसीं ताईं असीं हिननि खे बर्दाश्त कंदासूं। ही वधंदा पिया वञनि ऐं रोज़ाना मुख़्तलिफ़ माण्हू इस्लाम में दाख़िल था थियनि। त क़ुरैश मक्का तय कयो त हर क़बीले जो हिकिड़ो शख़्स हुजे ऐं उहे सभु गॾिजी संदन दरवाज़े ते वञनि। सुबुह जे टाइम ते, फजर जे टाइम ते जॾहिं पाण घर खां निकिरनि था त सभु जा सभु उन ते हमिलो कनि। सभिनी जूं तलवारूं उन जे जिस्म ते लॻनि ताकी हाशमी
सभिनी सां मुक़ाबिलो न करे सघनि त बि असांजे फ़र्द खे हिननि क़तलु कयो आहे। बाक़ी रहियो दीयत जो मसइलो, उहो असीं दीयत ॾेई वठंदासीं। इहा हिननि साज़िश कई ऐं अची विया पंहिंजे साज़िश जे तहत हुते आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे वही जे ज़रिए सां ॿुधायो वियो तव्हां खे सफ़र करिणो आहे। तो राति जे वक़्तु हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण पंहिंजे बिस्तर ते सुम्हारियो, अमानतूं उन्हनि जे हवाले कयूं ऐं पाण ॿाहिरि रवाना थिया। और मिटी खणी हू त हुआ हथियार हुआ उन्हनि जे हथनि में, मिटी मुठ में खणी जो उछलायूं त उन्हनि जे अखियुनि ते मिटीअ जो असरु थियो, ॾिसी कोन सघिया। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आसानीअ सां आराम सां उतां निकिरी विया। सुबुह जे टाइम ते उनखे ख़बर पई त ही त निकिरी चुका आहिनि। त बहरहाल उहो तफ़सीली क़िसो आहे। वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन ख़ल्फिहिम सद्दन फ़अग़शयनाहुम फ़हुम ला युबसिरून। असां विच में पोइ रस्तो सद, हिकिड़े सदे सिकंदरी बि थींदी आहे, विच में असां हिकिड़ी भित क़ाइमु करे छॾी, उन जे विच में उन्हनि जे विच में उन्हनि खे कुझु नज़र कोन आयो। बहरहाल इहे आयतूं बि ॿिए किसे जे मुतालिक़ आहिनि, लेकिन हिते ॿुधाइणो हो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह ताला इन तरीक़े सां हिफ़ाज़त कई। सहाबा किराम हिकिड़े सफ़र में बि विया, उन सफ़र में जंग हो, जंग में मिरू हुआ, शींहं हुआ, दरिंदा हुआ ऐं ज़ाहिर आहे त उते रहणु मुश्किल हो, राति रहणी हुई। अल्लाह ताला हिकिड़े सहाबीअ खे इल्क़ा फ़रमायो, उन बाआवाज़े बुलंद चयो त जंग जा मिरू जानवरो, अव्हां हिन मैदान खे ख़ाली करे वञो, छाकाणि जो अॼु राति हिन में मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम रहंदा, राति गुज़ारींदा। मफ़हूम आहे। त ॾिसण वारनि ॾिठो त उहे जानवर जेके बि हुआ पंहिंजो पुछ जेको आहे सो पोइ ते करे, जीअं शिकस्त ॾिनल जानवर कंदो आहे, पूरो मैदान ख़ाली करे वियो। सहाबा किराम हिकिड़े मौक़े ते दरिया ते बि ईअं घोड़ा दौड़ाया हुआ ऐं उहे घोड़ा जेके आहिनि से पार थी विया, जंहिंखे अल्लामा इक़बाल चयो तो दश्त क्या दश्त क्या दरिया भी न छोड़े हमें, बहरे ज़ुल्मात में घोड़े दौड़ा दिए हमने। तो अल्लाह ताला मुसलमाननि सां इहा मदद फरमाए थो, बशर्ते कि मुसलमान पंहिंजे उन ते क़ाइमु रहे, मज़बूत रहे, त पोइ क़दम क़दम ते मदद थिए थी। हिते बि सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जे तरफ़ां थियो त तव्हां भउ न करियो, डिॼो न पोयनि खां न दरिया खां कुझु बि कोन थींदो, अव्हां लठ हणो, रस्ता थी वेंदा। चुनाचे रस्ता थी विया ऐं ही 12 कबीला हुआ, रस्ता बि 12 थी विया। फ़कान कुल्लु फ़िरक़िन क़त्तौदिल अज़ीम। हालांकि पाणी आहे, पाणीअ में रस्ता कीअं था थियनि, पाणी हींअर दरिया सुकल हूंदा आहिनि, वारी पई हूंदी आहे, तो अल्लाह क़ादिर आहे कि हिसां सुकाए छॾे। ऐं ॿिया पासा वरी पाणी जा बि मौजूदु हुआ, चूंकि अल्लाह जी कुदरत जो मुज़ाहिरो बि माण्हू जे साम्हूं थियणो हो। त ॿियनि साइडुनि में जेके पाणी हुआ, जीअं बर्फ़ पवंदी आहे त बर्फ़ ॼमियल हूंदी आहे, उहा ॻरंदी पंहिंजे वक़्त ते, ईअं उहा साइडुनि में पाणी बर्फ़ वांगुरु थी वियो। बहरे मुंजमिद जंहिंखे चइबो आहे, अहिड़ा बि दरियाव आहे जेको बिल्कुलु ख़ुश्क आहे पाणी, पर उहा बर्फ़ जेका आहे सा वक़्त ते विघरंदी आहे, वरना उहा रहंदी आहे। त उन्हनि रस्तनि जे विच में दरिया
जा हिस्सा जेके आहिनि से बहिरे मुंजमिद वांगुरु कया विया। ज़ाहिर आहे त पाणी शीशे वांगुरु थींदो आहे। इन जे करे जॾहिं 12 कबीला रस्तनि सां रवाना थिया त हर कबीलो गॾु हो तो पाणी जेको आहे हो शीशे वांगुरु हो, तो हुननि खे नज़र पे आयो, अतराफ़ में नज़र पे आयो त असीं सभई गॾु हलूं पिया, ताकि कंहिंखे इहो भउ न रहे त फलाणो पुठियां रहिजी वियो, बल्कि आरसीअ जो कमु ॾिनो, सभिनी हिक ॿिए खे ॾिठो बि। इन तरीक़े सां अल्लाह ताला मदद कई बनी इसराईल जी, जेका बेमिसाल ऐं अजीब हुई। जॾहिं फ़िरऔन पहुतो, फ़िरऔन खे बि हैरत थी, लेकिन अगर सरबराह बुज़दिल थिए तो क़ौम त थी वेंदी आहे। इन जे मुक़द्दर में तबाही बि हुई। इन चयो त हीअ रस्ता या हीअ जेका शइ तव्हांखे नज़र पई अचे या मुंहिंजे हैबत जे करे आहे। दरिया खे पतो पइजी वियो आहे त फ़िरऔन अचे पियो, इन करे रस्ता ठहिया आहिनि। इन जे करे घबरायो न, काहे पोइ त फ़िरऔन पाण जॾहिं अॻियां थियो त पुठियां उनजी बि क़ौम आई। उहे बि दरिया में उन्हनि रस्तनि ते रवाना थिया। हिकिड़े पासे मूसा अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जा मुत्तबईन, उहे जॾहिं उन दरिया मां मुकमल तरह सां निकिरी चुका ऐं ही फ़िरऔन ऐं इन जा हवारी ऐं इन जा फ़ौजी दरिया में हुआ, त ॾिसंदे ई ॾिसंदे उहो जेको रस्ता ख़ुश्क थी चुका हुआ, उहे ख़ुश्की ख़तमु थी वई। पहिरें वांगुरु जीअं दरिया वहे थो रवां दवां, ईअं दरिया रवां दवां थियो ऐं गहरो हो, जंहिंमें पहिरीं फ़िरऔन ग़रक़ थियो, पोइ उनजी क़ौम ग़रक़ थी। इन खे अल्लाह ताला फ़रमायो, ला तख़फ़ दरकम वला तख़्शा, न ॾिजो तव्हां त पुठियां को ताक़ुब थींदो, को पीछो कंदो, ऐं न तव्हां ख़ौफ़ करियो अॻियां त अॻियां को दरिया में अवां ॿुॾंदो। क़ुर में जा बजाए ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उहे नेक बाना अहिड़ा आहिनि जो न फ़िलहाल उन्हनि ते को ख़ौफ़ आहे, न मुस्तक़बिल जे बारे में उन्हनि खे को हुज़न थींदो। फ़अतबाअहुम फ़िरऔन बिजुनूदी, पोइ उन्हनि जो पीछो कयो, कोन सोचियो हेतिरी शिकस्त, हेतिरी रुसवाई, लेकिन जंहिंजो मुक़द्दर कारो हूंदो आहे त पोइ ईअं ई थींदो आहे। फ़अतबाअहुम फ़िरऔन बिजुनूदी, उन्हनि जो पीछो कयो फ़िरऔन पंहिंजे लश्कर सां, काहे पियो। फ़अतबाअहुम मिनल जम फ़ग़शियहुम मिनल जम मा ग़शियहुम, पोइ उहे लिकी विया दरिया में उन शइ सां जंहिं उन्हनि खे ढके छॾियो। हीउ मुबहम जुमिलो आहे। मुबहम मक़सदु हूंदो आहे इन मां मुबालगो, त अहिड़े तरीक़े सां जो बिज़ाहिर त माण्हू दरिया ते हलंदो, घोड़े ते आहिनि त मथे नज़र अचनि, लेकिन दरिया उन्हनि खे ॿोड़े छॾियो, लिकी विया। पाणी हो नज़र आयो पे, ही नज़र ई कोन पिया आयो, तव्हांजो पोइ ॿुॾी विया, छाइजी वई उन्हनि ते दरिया खां उहा शइ जेका उन्हनि ते छाइजी वई, ढकिजी विया। ग़िशियान, बेहोशीअ खे बि चइबो आहे, दिमाग़ु ढकिजी वेंदो आहे, कुझु नज़र कोन ईंदो आहे, त दरिया बि हिननि खे अहिड़े तरीक़े सां ढके छॾियो जो हुन पासे जे माण्हुनि खे नज़र ई कोन पिया आयो त अंदरि के माण्हू आहिनि, लेकिन सभु ग़रक़ थी चुका हुआ। वअज़ल्ल फ़िरऔन क़ौमहू वमा हदा, फ़िरऔन पंहिंजी क़ौम खे गुमराह करे छॾियो, हालांकि वक़्तु हो हुनखे राहे रास्ते अची वञे हा, मौक़ियो हुअसि, लेकिन कोन सम्झई। गुमराह कई पंहिंजे क़ौम खे, दावा ते कई त आऊं तव्हांखे सिधे रस्ते ते थो पहुचाए। वमा हदा, ऐं हुनखे हिदायत बि कान थी। सरकश खे हिदायत कान मिलंदी आहे, मिलंदी आहे जेको नादिम हुजे, पंहिंजे कयल ते नादिम हुजे, शर्मसार हुजे, त पोइ उनखे हिदायत मिले थी। अल्लाह फरमाए, इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, अव्हां बि इहा कुदरत नथा रखो जो कंहिंखे हिदायत ॾियो, हा अलबत्ता इहा कुदरत अल्लाह जी आहे।
सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सॻो चाचो ख़्वाजा अबू तालिब जंहिं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खूब ख़िदमत कई ऐं हर क़िस्म जो तहफ़ुज़ ॾिनो, लेकिन जॾहिं आख़िरी वक़्तु उन्हनि जे वफ़ात जो थियो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जी ख़िदमत में हाज़िर थिया त चाचा अवां कलमो पढ़ो, चाहे आहिस्ता मुंहिंजे कन में पढ़ो, क़यामत जे ॾींहुं आउं अवां जी शफ़ाअत कंदुसि। लेकिन उते अबू जहल वेठो, अबू लहब वेठो, उन्हनि चयो त छा हिन टाइम ते ख़बर पाए थोड़ी देर में बस ख़त्म थियणो आहे मामिलो, सम्झे पियो तव्हां हिन टाइम ते पंहिंजे अबाणे दीन खे छॾियो था। चुनाचे अबू उन्हनि यही लफ़्ज़ चया, ख़्वाजा अबू तालिब त इख़्तरतुन नार अलल आर, माण्हू छा चवंदा हिकिड़े छोकिरे जे नाले ज़रिए पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ज़ाहिर त उमिरि में नंढा हुआ, भाइटिया हुआ, इन जे करे फ़रमायूं त माण्हू बाद में खिलंदा त उन्हनि जे करे हिन दीन खे क़बूल कयो आहे, इन करे बाहि सही जहन्नम सही पर आर मूंखे बर्दाश्त कोन्हे, नार मूंखे क़बूल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछियो वियो त अव्हां जी ख़िदमत ख़्वाजा अबू तालिब खूब कई, पोइ उन जो उनखे छा फ़ाइदो मिलंदो? पाण फ़रमायूं त बसि इहो थींदो जो जहन्नम में हिन खे सिर्फ़ु हिकिड़ी जुती जहन्नम जी पाराई वेंदी, बाक़ी जिस्म हुनजो महफ़ूज़ हूंदो। उहो कुझु अज़ाब हिन ते थींदो, पर उहो बि एतिरो ख़तरनाक जो उन सां उन जी तपिश अहिड़ी हूंदी जो दिमाग़ उन खां मुतासिर थींदो। बहरहाल हिदायत अल्लाह जी जे कब्ज़े कुदरत में आहे। फ़िरौन पंहिंजे क़ौम खे गुमराह कयो ऐं रस्तो सही न ॿुधाए सघी, चए हा त हाणे असांखे मूसा अलैहिस्सलाम जे दीन खे क़बूल करणु घुरिजे। केतिरा सारा क़बीला आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां टक्कर में आया, लेकिन जॾहिं अखियुनि सां मौजज़ा ॾिठूं त फौरी मुसलमान थी विया, पक्का मुसलमान थी विया। त अल्लाह ताला उनखे हिदायत अता कई। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे बि ईमान जी जेका दौलत आहे ता हयात नसीब फरमाए। व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन। या रहमर राहिमीन असांजा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा, असां सभिनी जी मग़फ़िरत फरमा, असांजे वालिदैन जी मग़फ़िरत फरमा, तमाम मुसलमाननि जी मग़फ़िरत फरमा। या रहमर राहिमीन कोरोना वायरस के मुकम्मल ख़त्म फरमा, पूरी दुनिया में ख़त्म फरमा। जेके भी मुसलमान इन में वफ़ात करे विया उन्हनि जी कामिल मग़फ़िरत फरमा, जेके बीमार हैं उनके मुकम्मल सेहत जा बना। या रहमर राहिमीन मुज़म्मिल शेख के आफ़ियत अता फरमा, शहाब मेमन के आफ़ियत अता फरमा, डॉक्टर मुजाहिद साहिब इन जे बच्चन के आफ़ियत तमा अता फरमा। या रहमर राहिमीन अब्दुल मजीद अब्बासी जे साहिबजादे जी सख़्त परेशानी आहे, उन जी परेशानी के दूर फरमा। ॿिया बि केतिरा जेके फ़ोन ते चवनि था असीं हिते मौजूदु आहियूं, असांजूं परेशानियूं हाजतूं आहिनि। या रहमर राहिमीन सभिनी जूं तमामु जाइज़ हाजतूं पूरी फरमा, तमामु परेशानियूं दूर फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिही अजमाईन। आमीन या रहमान।